वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उलाइका जज़ाओहुम मग़फ़िरतुम मिर रब्बिहिम व जन्नतुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फ़ीहा व निअमा अजरुल आमिलीन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। यह आयत करीमा मथी आयत मुबारक जो हिस्सो आहे जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे तरग़ीब अता फ़रमाई त पंहिंजे रब खे यादि कयो ऐं उन खां गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं कॾहिं बि गुनाह जे मथां फ़ख़ुरु न कयो, नाज़ न कयो, इसरार बि न कयो। पोइ फरमाई त इन जो बदिलो कहिड़ो आहे? फरमाए त उलाइका जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिर रब्बिहिम, इन्हनि जो बदिलो अल्लाह ताला जी मग़फ़िरत आहे। व जन्नातुन, ऐं बाग़ आहिनि तजरी मिन तहतिहल अनहार, जंहिंजे हेठां खां नहरूं वहनि थियूं, ख़ालिदीन फ़ीहा, ऐं उहे इन बाग़नि में हमेशह रहंदा। जन्नत जेका आहे अरबी जे अंदरि बाग़ खे सॾिबो आहे। जन्नातुन उनजी जमो आहे। इन मां मुराद त बाग़ जे अंदरि ताज़गी हूंदी आहे, बाग़ जे अंदरि राहत हूंदी आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन आख़िरत वारे घर खे बाग़ सां तशबीह इन करे ॾिनी आहे त उते हमेशह ताज़गी हूंदी, राहत हूंदी, ख़ुशबू हूंदो ऐं इन सां गॾोगॾु जेका बि नेमत अल्लाह ताला अता फ़रमाईंदो आहे ताज़ी नेमत मिलंदी, रखियल शइ, पारूती शइ उते का बि न हूंदी। फरमाए त निअमा अजरुल आमिलीन, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहो अमल कंदड़नि जो चङो बदिलो आहे, भलो बदिलो, अमल कंदड़नि जे लाइ इहो भलो बदिलो आहे। फरमाए त क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुननुन फसीरू फिल अर्दि फंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन। फरमाए त तव्हां खां अॻे कई तरीक़ा गुज़रिया। सुननुनि जी माना आहे तरीक़ो, जमो आहे सुन्नतुनि जो। सुन्नत जी माना आहे तरीक़ो। सुन्नत रसूलुल्लाह जी माना आहे अल्लाह जे रसूल जो तरीक़ो। फरमाए त तव्हां खां अॻ में कई तरीक़ा गुज़रिया, माना त कई मज़हब जा माण्हू दुनिया में रही विया। फरमाए त फसीरू फिल अर्दि, पोइ ज़मीन में तव्हां घुमो फिरो, सैर कयो। फंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, ऐं ॾिसो त उन कूड़नि जी पछाड़ी छा आहे। अॼु बि दुनिया जे अंदरि अहिड़ा एसार, अहिड़ा निशान तव्हांखे मिलंदा जेके क़ौमूं तबाह थियूं, उन्हनि जे मथां अलाह जा अज़ाब आया, हलाकतूं आयूं, उन्हनि जा निशान दुनिया में मौजूदु आहिनि। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमायो उन्हनि जे बर्बादी जे निशाननि खे ॾिसी करे इबरत हासिलु कयो त हे दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ मज़हब जा माण्हू रहिया पर उन्हनि जो निशान वजूद ख़तमु थी वियो। इन करे उलमाए अहले सुन्नत जो इहो तरीक़ो रहियो आहे त बुज़ुर्गान दीन जूं जेके मज़ारूं आहिनि, इहो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात दुनिया जे अंदरि बाक़ी इन करे रखियूं आहिनि त तव्हां हिन बुज़ुर्गनि खे ॾिसो त वञण खां पोइ बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी इज़त खे बाक़ी रखियो आहे, ख़ुदा उन्हनि जी इज़त खे। छोकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पर हदीस क़ुदसी आहे। पाण फरमाए त जॾहिं अल्लाह ताला कंहिं ॿारनि सां मुहबत फ़रमाईंदो आहे न त पोइ अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे सॾु कंदो आहे। हज़रत जिब्रील इस्लाम खे फ़रमाईंदो आहे त मां हिन बाने सां मुहबत कयां थो, जिब्रील तूं बि हिन सां मुहबत कर, तूं बि हिन सां मुहबत कर। पोइ हज़रत जिब्रील अर्ज़ु कंदो मां हाओ मुंहिंजा मौला, मां बि हिन सां मुहबत कयां थो। पोइ हज़रत जिब्रील खे अमर थींदो आहे त आसमाननि में ऐलान कंदो आहे त रब फलाणे सां मुहबत करे थो, मां बि कयां थो, जेके बि तव्हां अलाह जा आहियो हिन सां मुहबत कयो। पोइ माण्हू चए थी
इहा इज़त मथां थी अचे, हेठां नथी अचे। मथां ईअं थियो त माण्हुनि जी मज़ार ठाही आहे, हिन जे मथां साईं हिन न पड़ विधा आहिनि, हे माण्हू था कनि। पर पोइ हीअ हदीस मुबारक काॾे बि थी जेका अलाह जे महबूब जी ज़ाती बाबरकात रब खां पुछी करे ॿुधाइनि था पिया। मानो थिए त कंहिं इंसान जी मुहबत कंहिंजी दिलि जे अंदरि अची थी वञे, माण्हू हुनजी इज़त कनि था पिया दीन जे लिहाज़ सां, त इहा रब जे तरफ़ां आहे। पर कंहिंखां जेकॾहिं नफ़रत माण्हू कनि था पिया त हिन दर खां माण्हू मोटाए थो, मोटे पोइ हिते वञ, इहो बि रब जे तरफ़ां आहे। उनखे सम्झणु घुरिजे त ख़ुदा वटि जेकॾहिं मुंहिंजी इज़त हुजे हा, हे नेक माण्हू मुंहिंजी इज़त कनि हा। ख़ुदा जो इहो फ़ैसिलो आहे त मरण खां पोइ मज़ार खे बाक़ी रखणु, क़बर खे बाक़ी रखणु, इहो त मदीने वारे साईं जी सुनत आहे। अॼु बि रसूलुल्लाह ख़ुदरा मौजूदु आहे न बाबा। हाणे उनजे मथां पड़ विझणु, क़बरुनि जी ताज़ीम करणु, इहो ताज़ीम बि हदीस पाक मां साबित आहे। पर इहो अमल जेको आहे न दीनदारनि कयो आहे, जेकॾहिं बेदीन कनि हा त पोइ उन्हनि ते असां कावड़ कयूं हा। कॾहिं आलिमनि इन जी मुखालफ़त न कई आहे त मालूम छो त इन अमल जे मथां मदीने वारे साईं जी सॼी उम्मत मुतफ़िक़ आहे। न त आलिम उथनि हा बाबा क़बर जे मथां पड़ था वञनि, क़बर खे छो ठाहियो अथऊं, बाज़ारुनि खे ज़ियारत गाह छो बणायो अथऊं। रसूलुल्लाह जी अक्सर उम्मत जेका इन जे मथां क़ाइमु आहे। बल्कि चंद माण्हू आहिनि जिन खे माशरे में इज़त जो कोन मिली आहे, त उन साड़ खां चवनि था पिया त असांखे इज़त न मिली आहे त हिननि खे इज़त छो थी मिले। इहो हिकिड़ो इंसान जो फितरी अमल हूंदो आहे, इहो शरई अमल न चइबो, इहो फितरी अमल आहे। बाक़ी शरई अमल उहो आहे जेको रसूलुल्लाह जी सुन्नत मां, असहाब किराम जे तरीक़े मां साबित थिए। यादि रखणु घुरिजे त मालूम छो त इहो ख़ुदा ताला जे तरफ़ां ई थिए थो पियो। हिन आयत मुबारक में अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमायो, फसीरू फिल अर्द फंज़ुरू कैफ़ काना आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, कूड़नि जी पछाड़ी खे बि ॾिसो, उन्हनि जी आक़िबत खे ॾिसो, उन्हनि जे अंजाम खे ॾिसो। जॾहिं कूड़नि जे ॾिसण जो अलाह हुकुम थो फरमाए त सचनि जो न ॾिसिजे, सचनि जो न ॾिसिजे। ॾिसो सफ़ा मरवे जे मथां अलाह सभिनी खे छो थो तकलीफ़ ॾे, सभिनी मर्दनि खे सफ़ा मरवे ते। इहा हिकिड़ी जाइ आहे न, इहा हिकिड़ी जाइ आहे जिते हज़रत बीबी हाजरा भॼे थी पई, अलाह उन निशाननि खे इज़त थो ॾे पियो। सफ़ा बि इज़त वारो त मरवा बि इज़त वारो, अलाह हुनखे इज़त ॾे थो पियो। मक़ामी इब्राहिम जेको काबतुल्लाह में पियो आहे, जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक जे 83 पारे में असां पढ़ी चुकियासीं, जंहिंजे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ॿिनि क़दमनि जो निशान आहे, ॿिनि क़दमनि जो पथर ते। ऐं इहो पथर कहिड़ो हो, यानी बैतुल्लाह जी तामीर फरमाइनि पिया न, काबतुल्लाह जी, त ॾाकण जी ज़रूरत पई, कवाज़े जी ज़रूरत पई, त हाणे कीअं मथे तामीर कजे। इहो पथर हो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मथे खणी हलियो, जीअं भित चढ़ंदी वञे पथर बि ईअं मथे, ख़ुदा जी कुदरत सां ख़ुदा मदद फरमाई। पोइ इन पथर जे अंदरि ॿ पेर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा हुन में अंदरि दाख़िल थियल आहिनि, अॼु बि आहिनि। भला इब्राहिम अलैहिस्सलाम हूअ ज़मीन ते कोन घुमंदो हो छा? इहो सुवाल थो पैदा थिए त पथर में छो? शाम में रहियो, फ़लस्तीन में रहियो, मके पाके में रहियो, पथरनि ते, रेगिस्तान में, मिटियुनि ते घुमियो, हिन पथर में छो? हिन पथर में जे पेर जा निशान छो? इहो सुवाल थो पैदा थिए, छो? हिन जो जवाबु इहो आहे जो काइनात जे अंदरि जेका वॾे में वॾी दुआ आहे न, इन पथर जे मथां बीही करे हज़रत इब्राहिम घुरी। काइनात में जेका वॾे में वॾी दुआ आहे न, इन पथर जे मथां बीही हज़रत इब्राहिम घुरी। उहा दुआ का वॾी दुआ हुई जो उनजो असरु पथर जे मथां बि थी वियो। उहा कहिड़ी दुआ हुई त मौला उहो आख़िरी नबी हाणे हिते मोकिलियो, सैयदुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे लाइ ऐं उन जे ज़ुहूर जे लाइ उहा दुआ उते घुरी। उन वॾी दुआ जो एॾो त असरु थी वियो जो पथर खे बि पंहिंजे सीने में जाइ ॾियणी पइजी वई ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़दमनि खे चुमी ॾिनाई ऐं मुहबत कयाई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा पेर उन पथर में लही विया। वॾी दुआ काइनात में घुरी। इहे निशान ताज़ीम जे लाइ त पिया आहिनि न बैतुल्लाह में। तो कहिड़ी ताज़ीम वारी शयुनि खे कढंदे, हिन खे बि कढ, हिन खे बि कढ, तूं केतिरनि खे कढंदे? त अलाह पाण खणाए करे रखी थी पंहिंजे घर जे अंदरि, पाण रब रखियूं आहिनि। त हीअ इज़त जेका आहे न, ख़ुदा ताला पंहिंजे तरफ़ूं पंहिंजे माण्हुनि खे नसीब कंदो आहे। सोचणु घुरिजे
त जेकॾहिं तोखां दुनिया मुतनफ़िर आहे त तुंहिंजे अमल जे करे मुतनफ़िर आहे न। जेकॾहिं के अलाह जे नेक बाने सां माण्हू मुहबत कनि था, भाकुड़ पाइनि था, उनखां दुआऊं घुराइनि था त साईं मुंहिंजे लाइ दुआ घुर, मुंहिंजे बचनि जे लाइ दुआ घुर, इहा इज़त बि त उनखे अलाह ॾिनी आहे न। के बेदीन माण्हू खां दुआ घुराईंदो आहे छा? जाहिल खां घुराईंदो आहे छा? दुआऊं हमेशह उनखां घुराईंदो आहे जेको रसूलुल्लाह जे तरीक़े ते सुन्नत ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। जेकॾहिं नफ़रतुनि खे जेकॾहिं कटणो आहे न त पोइ अलाह जी दीन खे सही सम्झी करे उनजे मथां अमल करणो पवंदो। त अलाह ताला जी ज़ात बाबरकात फसीरू फिलहाल में फंजरू कैफ़ कान आक़िबतुल मुक़ज़्ज़िबीन, ज़मीन में घुमी ॾिसो त पछाड़ी जेके कूड़नि जी जेका पछाड़ी आहे उनजो अंजाम बि त ॾिसो, जो दुनिया में ज़ुल्म करे विया, माण्हुनि खे माराए विया, अॼु वञी ॻोल्ह त उनजी क़बर बि लभे कोन थी पई। पर जेके अलाह जे दीन खे जे तरफ़ ॾे माण्हुनि खे सॾे हिन जहान मां विया आहिनि, उनखे सदियूं गुज़री वियूं त बि उनजूं क़बरूं अॼु बि नज़र अचनि थियूं पयूं। ख़ुदा जी मर्ज़ी आहे न। अलाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे पंहिंजे दीन जी सम्झ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।